अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हम 3 यूट्यूब चैनल जे प्रोग्राम सूरत हाल में अवां खे भलीकार। अॼु जे असांजे प्रोग्राम जी जेका बि असांजो हूंदो ॻाल्हि ॿोल हूंदी उहा पंहिंजे सूबे सिंध जे बारे में हूंदी। अव्हांखे यादि आहे त 3-4 ॾींहं पहिरीं बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध कैबिनेट मीटिंग जी सदारत कई हुई ऐं पोइ उन्हनि खे चई तव्हां बहितर कमु कोन था करियो पिया। उन खां पोइ थोरो एक्टिव नज़र अचनि था पिया असांखे मिनिस्टर, बज़ाहिर एक्टिव नज़र अचनि था। थियो ईअं, उहो त ख़बर पई पए त का CM चेंज पियो थिए, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हलियूं पिए। ऐं पोइ उहो जेको नेक्स्ट CM हुयो उहो शायदि बिलावल भुट्टो ज़रदारी जे कैंप जो न हुयो ऐं हिन वक़्तु जेको सिटिंग CM आहे सैयद मुराद अली शाह, उन जे लाइ इहो चयो थो वञे सॉरी त ही बिलावल भुट्टो ज़रदारी जे कैंप जो मिनिस्टर आहे। त पोइ उन जॻह कई हुई अचे उन सिंध काबीना जी सदारत बिलावल भुट्टो ज़रदारी। उन चङो ख़ासो मिनिस्टरनि खे चयो त तव्हां कमु त कयो ई कोन था, सिर्फ़ु वेठा बदिलियूं करे ऑफिसरनि जूं ऐं ईअं चऊं त बिटवीन द लाइन इहे जीअं तव्हांजा पंहिंजा जेके खाता खुलिया पिया आहिनि। थोरो एक्टिव नज़र अची विया आहिनि। कल्ह बि असांखे इहो असेंबली में नज़र अची वियो। असांजो जेको हिन वक़्त जो वज़ीर दाख़िला ऐं वज़ीर क़ानून उन जी तक़रीर कंदे ॿुधायो आहे ऐं उहा वॾी हिकिड़ी छिरकाईंदड़ ख़बर आहे। गुज़िरियल 5 सालनि में सिंध अंदरि जिनसी तशद्दुद ऐं इज्तिमाई लॼा लुट जा 2284 वाक़िया थिया आहिनि। सिंध जंहिंखे असां चवंदा आहियूं त हिकिड़ो इन हिसाब सां इख़्लाक़ियात जे हिसाब सां कुझु बहितर आहे ॿियनि सूबनि खां। उन जी पोज़ीशन इहा आहे त उते गैंग रेप जा एतिरा वाक़िया थियनि। मिनिस्टर साहब इहो न ॿुधायो त इहे त वाक़िया तव्हांजे साम्हूं आया आहिनि, पर एतिरा केतिरा वाक़िया हूंदा जेके रिपोर्ट कोन थिया हूंदा, जिन जी FIR न कटी हूंदी, उनखे बि रखूं था हिकिड़े पासे। मिनिस्टर साहब इहो ॿुधाइण जी तकलीफ़ कंदो त छा इहे 2284 वाक़ियनि में जेके मुलज़िम हुया उन्हनि मां केतिरनि खे सज़ा आई। मुंहिंजे सम्झे 1% बि मुश्किल हुजनि। इहो असांखे असां उनखां मुतालबो करियूं था पिया। इहा बि अंग अखर असांखे अचणु खपनि मीडिया जे थ्रू। सभिनी पूरी सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइणु खपनि त एॾे वॾे पैमाने ते जेकॾहिं मुल्क में या मुल्क जे हिकु हिसे में सूबे में इंतिहाई किनो ऐं कुदो अमल थींदो हुजे त पोइ उन्हनि जेके उनजे मुलज़िम आहिनि उन्हनि खे सज़ा मिले थी या कोन थी मिले। ऐं पोइ जेकॾहिं उहे चालान थिया आहिनि त कोर्टुनि में प्रोसिक्यूशन करणु कंहिंजो कमु आहे? हुकूमत जो कमु आहे। त छा उन्हनि जी प्रोसिक्यूशन इन लेवल जी हुई जो उन्हनि मुलज़िमनि खे सज़ा आई? हींअर ॾिसो न, आसान आहे न, हींअर फोरेंसिक आहे, हींअर तव्हां टेस्टूं कराए सघो था, तव्हां वटि लेबॉरेटरीज़ मौजूदु आहिनि। त इहो सॼो जेको बि केस आहे न, विदिन 6 मंथ तव्हां या साबित करियो या उन्हनि खे एक्विट करे छॾियो। हिते तव्हांजी खोट थी नज़र अचे न। हुकूमत जो कमु इहो न आहे त ॿुधाइणु दावो करणु, इहो कमु असां ते छॾे ॾियो, असां ई कंदासीं। मीडिया कंदी पई ऐं उहा करे थी पई। तव्हांजो कमु आहे इन्हनि शयुनि खे रोकणु ऐं जेके कनि था कमु उन्हनि खे सज़ाऊं ॾियारणु, जंहिंमें तव्हां मुकमिल नाकाम नज़र अचो था पिया। जेकॾहिं तव्हां वटि इंसाफ़ जो अहिड़ो सिरिश्तो न आहे त पोइ तव्हां असेंबली में जेके मेंबर वेठा आहियो अहिड़ी कानून साज़ी छो नथा करियो त जिथे लूप होल्स न हुजनि ऐं उहे जेके मुलज़िम शक जो फ़ाइदो वठी पंहिंजो पाण खे आज़ादु कराए था वञनि, उन्हनि खे बिल्कुलु कंहिं बि क़ीमत ते आणणो पवे, जेल में विधो वञे ऐं पोइ जेलनि में उन्हनि खे सख़्ती मिले। त जीअं इहो हिकिड़ो मिसाल क़ाइमु थिए, जेके नियाणियूं असांजूं हींअर हलनि थियूं पियूं, स्कूल वञनि थियूं पियूं, यूनिवर्सिटियुनि में पढ़नि थियूं पियूं, ॿाहिराड़नि में कमकार कनि थियूं पियूं, नौकरियूं कंदियूं पियूं, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे न। पोइ माइट उन्हनि खे विहारे छॾनि था पिया घरनि में त ॿाहिरि न निकिरो, ॿाहिरि भगड़ वेठा आहिनि। भगड़नि खे रोकणु कमु कंहिंजो आहे? गवर्नमेंट जो कमु आहे ॿुधाइणु। ईअं कोन्हे को ॿुधायो न, उन्हनि खे क़ाबू कयो। असां ॾिसो नज़र अची वियो त यूनिवर्सिटी लेवल जा टीचर्स उहे जिनसी हरासमेंट में मुलविस, ऑफिसर जिनसी हरासमेंट में मुलविस। आम माण्हू खे त छॾियो, जेके शोधा बदमाश जेके नियाणियुनि खे तंग कंदा आहिनि स्कूलनि जे ॿाहिरां बि या पॉइंटुनि में अंदरि चढ़ी, उन्हनि खे त छॾियो। इहा आहे पोज़ीशन सिर्फ़ु इन करे त कानून पंहिंजी ताक़त कोन थो ॾेखारे पियो। इन खे दुरुस्त कंदी हुकूमत में
शायदि इन पासे उन्हनि जी सीरियसनेस नज़र कोन थी अचे पई। ऐं जेका ॿी असां हींअर वरी हिकिड़ी ॻाल्हि रखूं था पिया आवाम जे अॻियां हुकूमत जे अॻियां, उहा बलारिमिंग आहे। ॿुधायो थो वञे त हिन साल बि मॉनसून तमामु घणी थींदी, जेका जुलाई ऐं अगस्त महीने में हलंदी, जीअं 2022 में थी हुई। ऐं 2022 में असां ॾिठो पूरे पाकिस्तान में सभिनी खां वधीक भोॻियो कंहिं हुयो? सिंध भोॻियो हुयो। शहरनि जा शहर वेही विया, ॿुॾी विया। केन शाह जो मिसाल तव्हांजे साम्हूं हुयो। पोइ त शाबस आहे उन केन शाह जे माण्हुनि खे, जिन ॿुॾण जे बावजूदि बि वरी बि उन्हनि खे वोट कयो। हाणे ज़ाहिर भली ॿुॾनि त भली ॿुॾनि, उन्हनि खे हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे। असांजो कमु वरी बि दाह करणु आहे। पढ़िदनि जो इलाइक़ो ॾिसो, केतिरियूं शयूं हुयूं जंहिंजे करे इहो बारिशी जो पाणी निकितो कोन। इन में कोताही कइजी आहे, इन में वरी बि कोताही गवर्नमेंट जी आहे। हाणे जॾहिं तव्हांखे अॻुवाट ख़बर पइजी चुकी आहे त मॉनसून हिन भेरे बि वधीक वसंदी, पोइ तव्हां छा था करियो? जेके कुदरती लंघ आहिनि, जेके बारिशुनि जे पाणी खे या दरियाई पाणी खे खणी वञी दरिया जे पाणी खे समुंड ते पहुचाईंदा आहिनि ऐं बारिशुनि जे पाणी खे खणी अचे दरिया में विझंदा आहिनि, या वरी वॾनि ढंढुनि में, जीअं हमल ढंढ आहे बलोचिस्तान ऐं सिंध खे लॻे थी पई, हमल ढंढ खां जेको पाणी निकिरे थो पियो, उहो उन जो हिकिड़ो पंहिंजो कुदरती वहिकिरो आहे, उहो खणी मंछूर ढंढ में थो आणे ऐं मंछूर खां पोइ उहो पाणी अचे थो पए दरियाए सिंध में। अहिड़ी तरह वरी तव्हां जेकॾहिं लेफ्ट ते अचो दरियाए सिंध जे, त पनियाकिल खां वठी इवन कश्मीर खां वठी इहे कुदरती वहिकिरा आहिनि। जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि त उन्हनि में इहो पाणी उन्हनि शहरनि जो खणी वञी दरिया में विझंदो आहे। अच्छा, उन खां पहिरीं इहे जेके दरियाई वहिकिरा हुया, उन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला हुया न। जीअं असां ॾिसंदा नारा, या कंहिं ज़माने में हिकिड़ो हाकड़ो वांदो हुयो जेको बावलपुर खां शुरू थींदो हुयो ऐं अचे वञी थरपारकर में एंड कंदो हुयो। हाकड़ो हींअर नापेद थी वियो आहे, नज़र कोन थो अचे, सरस्वती बि उनखे चवंदा आहिनि पिया। उन जा वरी पोइ ढोरा आहिनि, दरियाए सिंध जा मुख़्तलिफ़ ढोरा आहिनि। कंडियारे तरफ़ मेरापुर ऐं कंडियारे जे विच में निकिरे थो पियो, उहो वापसि दरिया में पवे थो पियो। ईअं वरी जेकॾहिं तव्हां ॾिसो त शहदादपुर में ऐं नवाबशाह खां वेझो त हिते हिकिड़ो अथव सुहिणी ढोरो। इहो सुहिणी ढोरो निकिरंदो निकिरंदो अचे पुराण में पवे थो। पुराण खे नदी बि चयो थो वञे, पर इहो हिकिड़ो वॾो वहिकिरो आहे जेको दरिया जो पाणी बि खणंदो हुयो ऐं बारिशुनि जो पाणी बि खणंदो हुयो, ऐं वञी उनजी एंड थींदी हुई शकूर ढंढ में। हाणे वरी शकूर ढंढ हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ॿिन्ही में अचे थी पई। इहो पाणी खणी उते पहुचंदो हुयो। हींअर तव्हांखे ख़बर आहे त प्राण जे पेट में जेके ताक़तवर ॾाढा मुड़ुस आहिनि, वॾा ज़मीनदार आहिनि, उन्हनि उनखे बंदि करे उते ज़मीन जी खेती करणु शुरू करे छॾी आहे। उते बाग़ ठही विया आहिनि, प्राण जे पेट में बाग़ आहिनि, सुहिणी ढोरे जे पेट में बाग़ आहिनि। वरी जेकॾहिं असां अचूं था त दरियाए सिंध जे कच्चे वारे इलाइक़े में, त उते नंढा नंढा डैम ठही विया आहिनि जेके ताक़तवर माण्हुनि ठाहिया आहिनि, ऐं उते हुननि पंहिंजी केटियूं ठाहियूं। दरियाए सिंध खे वहिकिरो कोन थो मिले पियो। हाणे जॾहिं तव्हांखे 2 महीना पहिरीं ख़बर पई आहे ऐं पोइ तव्हां वरी दाऊं कंदो सिर्फ़ु इन करे त तव्हांखे पैसा मिलनि। सिंध ॿुॾे, सिंध जा ग़रीब माण्हू ॿुॾनि, सिंध जा शहर ॿुॾनि, ऐं पोइ तव्हांखे पूरी दुनिया जे अॻियां दाऊं करण जो मौक़ो मिले, पोइ तव्हांखे पैसा मिलनि ऐं उहो पैसनि मां तव्हांजा पेट भरिजनि। हींअर तव्हां पाण चओ था त 21 लख असांखे घर ठाराइणा आहिनि। घर कहिड़ा आहिनि? हिकिड़े कमरे वारो घर आहे। 21 लख तव्हां घर ठाराईंदो, पर तव्हां हिन वक़्त ताईं 2 सालनि में 1 लख घर तव्हांजी चवणी, असां कोन था मञूं इन ॻाल्हि खे, तव्हांजी चवणी त 1 लख घर ठाराया आहिनि, हिकु कमरे वारे घर। जॾहिं तव्हां ई चओ था त तव्हांखे 70% फंड मिली वियो आहे, त जंहिंमां 15 लख घर ठही चुका हुजनि। इहा आहे तव्हांजी संजीदगी, इहा आहे तव्हांजी कारकर्दगी, इहा आहे तव्हांजी ज़िम्मेवारी। त असांखे हींअर बि ईअं थो लॻे त शायदि तव्हां इंतज़ारु था करियो पिया त वरी हिकिड़ो वॾो नुक़सानु थिए ऐं तव्हां पूरी दुनिया जे साम्हूं मज़लूम थियो ऐं इन्हनि ग़रीब माण्हुनि जे नाले ते पैसा वठी पंहिंजा बिब भरियो। शहरनि जी पोज़ीशन ॾिसूं था न, त शहर में जॾहिं तव्हां हिकिड़ो प्लान ठाहियो था पिया न, त उन में तव्हां आम हिकिड़ी ड्रेन हूंदी आहे, हिकिड़ी हूंदी आहे स्ट्रॉन्ग ड्रेनिंग, जंहिंमें बारिश जो पाणी उन में वेंदो आहे। कराची ॾिसो, कराचीअ जा जेके बि लंघ आहिनि बारिशुनि जा, नेचुरल लंघ, उन्हनि ते इस्ताईं जो DH कब्ज़ो करे छॾियो आहे। ऐं पोइ जॾहिं बि बारिश तमामु घणी थी पवे पई त डिफेंस जहिड़ो पोश इलाइक़ो क्लिफ्टन इहो ॿुॾे थो, बाक़ी छॾियो ॿियनि कची आबादियुनि जी हाल छॾे ॾियो। उहे जेके मलीर नदी जा लंघ हुया, उन्हनि ते तव्हां एक्सटेंशन ठाहे छॾी आहे। फेज़ 8 जेको आहे न डिफेंस जो, उहो इन नदी जे पेट में आहे। केरु रोकींदो? हुकूमत चाहे थी त न रोकियूं, असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे फ़ाइदा ॾियूं। माण्हुनि जी मर्ज़ी आहे, ॿुॾनि था त उहो नसीब खे चवंदा,
बची था वञनि त बि नसीब खे चवंदा। असांजो कमु दाह करणु आहे, दाह कयूं था पिया सिंध गवर्नमेंट जे लाइ त तव्हांखे जॾहिं ख़बर पई आहे, तव्हांखे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॿुधाए थो पियो त हिन साल बि ॿोॾि जो ख़तरो आहे, बरसाती ॿोॾि जो ख़तरो आहे, त पोइ जेके नाला आहिनि शहरनि जा उन्हनि खे सही कयो, ऐं जेके कुदरती लंघ आहिनि जिथे अव्हांखे ई वोट करण वारा वॾा वॾा ज़मीनदार जिन कब्ज़ा कया आहिनि उहे कब्ज़ा हटायो। हुकूमत जे अॻियां का बि मुश्किल कोन्हे का, जेकॾहिं माण्हुनि खे बचाइणो आहे। बाक़ी जेकॾहिं मज़लूम थी माण्हुनि जे नाले ते दुनिया खां फंड वठणा आहिनि, हींअर तव्हांखे केतिरा फंड मिलिया, त पोइ तव्हां ईअं ई कंदो जेको तव्हां कंदा रहिया आहियो। थी सघे थो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी ॻाल्हियुनि तव्हांखे कुझु को होश में आंदो हुजे ऐं मिनिस्ट्री पंहिंजो कमु करणु शुरू कनि। उमेदु घटि आहे। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम कीअं लॻो असांखे फीडबैक ज़रूरु ॾिजो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। प्रोग्राम बहितरु लॻो हुजे त शेयर कजो। तव्हांजी वॾी महिरबानी। अला भाई।